ओम शांति। यदि जी मुरलीधर का 23/2023 अज मिठा मिठा बामदादा सवंता मीठे मीठे बार पवित्रता बिना भारत स्वर्ग न थी सघता। श्रीमती गर्भगृहस्थी में रहंदे हुए पवित्र ठो ॿिन्ही तरफ़ तोड़ निभायो। प्रश्न ॿियनि सत्संगनि व आश्रमनि खां हिते कहिड़ी रस्म बिल्कुलु न्यारी आहे। उन्हनि आश्रमनि में मनुष्य वञी करे रहंदा आहिनि, सम्झंदा आहिनि संग सुठो आहे। घर आदि में हंगामो थींदो आहे। एम ऑब्जेक्ट कुझु न आहे, परंतु हिते त तव्हां मर्जीवा ठहींदा आहियो। तव्हांखे घर बार न छॾिणो आहे। घर में रहंदे तव्हां ज्ञान अमृत पियो, रूहानी सेवा करणी है। ये रस्म हुन सत्संगनि में न आहे। ओम शांति। बाप ही ॿारनि खे सम्झाए थो, छो जे ॿार ॼाणदा आहिनि कि हिते बाप ही सम्झाईंदा आहिनि। इन करे घड़ी घड़ी शिव भगवान वाचे चइण बि सुठो न लॻंदो आहे। उहो गीता ॿुधाइण वारा चईंदा आहिनि कृष्ण भगवान वाचे। उहो थी करे वियो, चईंदा आहिनि श्री कृष्ण गीता ॿुधाई हुई, राजयोग सिखायो हुयो। हिते त तव्हां ॿार सम्झा शिव बाबा असांखे राजयोग सिखलाइनि था। ऐं ॿियो सत्संगनि में ॿियो कोई सत्संग में बाबा न ॿियो कोई सत्संगनि में राजयोग न सेखारींदा आहिनि। बाप चईंदा आहिनि मां तव्हांखे राजाउनि जो राजा थो ठाहियां। उहो त सिर्फ़ चईंदा आहिनि कृष्ण भगवान वाचे। कॾहिं चयो हुई त चईंदा आहिनि 5000 वर्ष पहिरियों, व कोई चईंदा आहिनि क्राइस्ट जे 3000 वर्ष पहिरियों, 2000 वर्ष पहिरियों न चईंदा आहिनि, छो जो 1000 वर्ष विच में त इस्लामी बौद्ध ईंदा आहिनि। त क्राइस्ट जे 3000 वर्ष पहिरियों सतयुग सिद्ध थी वेंदो आहे। असां चईंदा आहियूं अॼु खां 5000 वर्ष पहिरियों गीता ॿुधाई। अॼु असां चऊं था 5000 वर्ष पहिरियों गीता ॿुधाइण वारो भगवान आयो हुयो ऐं अची करे देवी देवता धर्म जी स्थापना कई हुई। हाणे 5000 वर्ष पोइ वरी खां हुननि खे अचणो ई पए। इहा 5000 वर्ष जो चक्कर आहे। ॿार ॼाणदा आहिनि कि इहे बाप हिननि द्वारा सम्झाइनि था। दुनिया में त अनेक प्रकार जा सत्संग आहिनि जिते मनुष्य वेंदा आहिनि। कोई आश्रम में वञी करे रहंदा बि आहिनि त हुननि खे ईअं न चईंदासीं कि माता पिता वटि अची करे जन्म वरितो अथई। हुननि खे कोई वरसो मिलंदो आहे, सिर्फ़ उहे संग सुठो सम्झंदा आहिनि। हुते घर आदि जो कोई हंगामो न हूंदो आहे। बाक़ी एम ऑब्जेक्ट त कुझु बि न आहे। हिते त तव्हां चईंदा आहियो असां माता पिता वटि आया आहियूं। इहा आहे असांजो मर्जीवा जन्म। उहो माण्हू ॿारनि खे अडॉप्ट कंदा आहिनि त उहो वञी करे हुननि जो घर बसाईंदा आहिनि। हिते त उहा रस्म न आहे न कि पीअर घर ससुर घर खे छॾे करे हिते अची वेही रहो। इहा त न थी सघंदो आहे। हिते त गृहस्थी में रहंदे कमल फूल समान पवित्र रहणो। कुमारी व कोई भी हुजे, हुननि खे चइबो आहे घर में रही रोज ज्ञान अमृत पीअण अचो। नॉलेज सम्झी करे पोइ ॿियनि खे सम्झायो, ॿिन्ही तरफ़ तोड़ निभायो। गृहस्थ व्यवहार में रहणो आहे, अंत ताईं ॿिन्ही तरफ़ निभाइणो आहे न। अंत में हिते रहो या हुते, मौत त सभिनि जो अचणो ई आहे। अंत में बस बाबा जो यादि रहे, बाबा सां कनेक्शन जुड़ियल हुजे। ये असांखे ध्यानु रखणो। मथे चईंदा आहिनि राम गयो रावण गयो, त हीअं न कि सभिनि खे हिते अची करे रहणो आहे। इहे त निकिरंदा आहिनि तॾहिं जॾहिं विख जे लाइ ॾाढो सताईंदा आहिनि। कन्याउनि खे बि रहणो पंहिंजे घर में आहे। मित्र संबंधी आदि जी सर्विस करणी आहे। सोशल वर्कर त ॾाढा आहिनि। गवर्नमेंट एतिरा सभिनि खे त पाण वटि न रखी सघंदी आहे न। उहो पंहिंजे घर गृहस्थ व्यवहार में रहंदा आहिनि, पोइ कोई न कोई सेवा बि कंदा आहिनि। हिते तव्हांखे रूहानी सेवा करणी आहे, गृहस्थ व्यवहार में बि रहणो आहे। हा, जॾहिं विकार जे लाइ ॾाढो तंग कंदा आहिनि त अची करे ईश्वर शरण वठो। हिते विख जे कारण ॿार बालकियूं मार ॾाढो खाईंदियूं आहिनि। ऐं ॿियो काथे इहा ॻाल्हि न आहे। हिते त पवित्रता रखणी पए न। गवर्नमेंट बि पवित्रता चाहींदी आहे, परंतु गृहस्थ व्यवहार में रहंदे पवित्र ठाहिण जी ताक़त ईश्वर में ही रहंदी आहे। समय अहिड़ो आहे जो गवर्नमेंट बि चाहींदी आहे कि ॿार जास्ती पैदा न थियनि, छो जी ग़रीबी ॾाढी आहे।
त चाहींदा आहिनि भारत में पवित्रता हुजे। ॿार घटि आहिनि, बाप चईंदा आहिनि ॿार पवित्र ठहो त पवित्र दुनिया जा मालिक ठही वेंदो। ये ॻाल्हि उन्हनि जी बुद्धि में न आहे। बाबा चए थो भारत पवित्र हुयो, हाणे अपवित्र आहे। सभी आत्मायूं खुद बि चाहींदियूं आहिनि कि असां पवित्र ठहूं। हिते ॾाढो दुख आहे। तव्हां ॿार ॼाणदा आहियो कि पवित्रता बगैर भारत स्वर्ग न थी सघंदो आहे। नर्क में त आहे ई दुख। हाणे नर्क त आहे, ॿियो कोई चीज न आहे। हाणे नर्क त ॿियो कोई चीज न आहे। जी गरुड़ पुराण में ॾेखारींदा आहिनि विश्व वैतरणी नदी आहे जंहिंमें मनुष्य गोता खाईंदा आहिनि। अहिड़ी त कोई नदी आहे ई न जाते सजायूं खाईंदा आहिनि। सजायूं त गर्भ जेल में मिलंदियूं आहिनि। सत्युग में गर्भ जेल हूंदो न आहे, हुते जाते सजायूं मिलनि। गर्भ महल हूंदो आहे सत्युग में। हिन समय सॼी दुनिया जीती जाती नर्क आहे, जाते मनुष्य दुखी रोगी आहिनि, हिक ॿिए खे दुख ॾींदा रहंदा आहिनि। स्वर्ग में ये कुझु बि न हूंदो। हाणे बाप सम्झाइनि था, मां तव्हांजो बेहद जो बाप आहियां, मां रचयिता आहियां, त ज़रूर स्वर्ग नई दुनिया रचंदमि न। स्वर्ग जे लाइ आदि सनातन देवी देवता धर्म मां रचां थो। चईंदा आहिनि तव्हां माता पिता कल्प कल्प ये राजयोग सिखायो हुयो। ब्रह्मा द्वारा वेही बाबा सभु वेदन शास्त्रनि जे आदि मध्य अंत जो राज सम्झाईंदा आहिनि। बिल्कुलु अनपढ़ खे वेही बाबा पढ़ाईंदा आहिनि। तव्हां चईंदा आहियो हे भॻवान पतित त हिते अची न सघे, त पावन ठाहिण लाइ पतित त हुते मथे वञी न सघे न, त बाबा खे पावन ठाहिण लाइ ज़रूर हेठि अचिणो पवंदो। तव्हां ॿारनि खे यादि ॾियारियो अथई बाबा कि कल्प पहिरियों बि मां तव्हांखे ईअं ई राजयोग सिखायो हुयो। पुछबो आहे कि अॻियां कॾहिं नॉलेज वरिती अथव, त चईंदा आहिनि हा बाबा 5000 वर्ष पहिरियों बि असीं इहे ज्ञान वरितो हुयो। इहे ॻाल्हियूं आहिनि नयो युग नयो धर्म पोइ वरी खां स्थापना थो थिए। सिवाय ईश्वर जे ये धर्म कोई स्थापना करे न सके। ब्रह्मा विष्णु शंकर भी न करे सकता है, छो जो वो देवताऊं स्वयं रचना है। स्वर्ग जो रचयिता माता पिता खपे, तव्हांखे सुख जनेरा भी हिते खपनि न। बाप चईंदो आहे रचयिता मां भी आहियां, रचता मां भी आहियां। तव्हांखे भी ब्रह्मा मुख द्वारा मां रचियो आहे न। बाप चईंदा रचता मां भी आहियां, मतलब दुनिया में जो लौकिक रचता हूंदा आहिनि न, हिते त असांजो रूहानी बाप चए थो मां भी रचता आहियां। तव्हांखे ब्रह्मा जे मुख द्वारा मां तव्हांखे रचियो आहे न। मतलब कलयुग की रीति रस्म सां छुड़ाए करे सत्य की रीति रस्म असांखे नई सम्झ ॾे थो न। बाबा पालना ॾे थो न। पालना केरु ॾींदो? माँ बाप ई त ॾींदो आहे एडॉप्ट करे या पैदा करे। बाबा मुख सां असांखे पंहिंजो ठाहे करे असांजा स्वभाव संस्कार आदि थी सुधारनि था। मां मनुष्य सृष्टि जो बीज रूप आहियां। भले कोई केतिरो बि वॾी साधु संत आदि हुजनि, केतिरा बि वॾा, परंतु कंहिंजे बि मुख सां ईअं न निकिरंदो कि मां सृष्टि जो बीज रूप आहियां। ये आहिनि गीता जा अक्षर कि मां मनुष्य सृष्टि जो बीज रूप आहियां, परंतु जंहिं चयो उनजे मुख खां ई निकिरंदो न, ॿियो कोई चई न सघे। सिर्फ़ फर्क़ु आहे कि निराकार जे बदिले श्री कृष्ण खे भॻवान चई छॾियो। श्री कृष्ण जी आत्मा भी न चई सघे। बाप चईंदा आहिनि मां मनुष्य सृष्टि जो बीज रूप आहियां, परम धाम जो रहण वारो निराकार परमात्मा आहियां। तव्हां भी सम्झी सघंदा आहियो साकार मनुष्य त पंहिंजे खे बीज रूप चई न सघनि। ब्रह्मा विष्णु शंकर भी न चई सघंदा आहिनि। इहे त ॼाणंदा आहियो कि सभिनि खे रचण वारो शिव बाबा आहे। मां दैवी धर्म जी स्थापना थो करां, इहो चइण भी कंहिंमें ताक़त न आहे। ये भी कोई न चई सघंदो कि मां दैवी धर्म जी स्थापना थो करां। बल पंहिंजे खे श्री कृष्ण कहलाईंदा आहिनि, ब्रह्मा कहलाईंदा आहिनि, शंकर कहलाईंदा आहिनि, पर ॾाढा पंहिंजे खे अवतार भी कहलाईंदा आहिनि, परंतु सभु कूड़ आहे। हिते अची करे जॾहिं ॿुधंदा आहिनि त सम्झंदा आहिनि बरोबर बाप त हिकु ई अवतार भी हिकु। उहो चईंदा आहिनि मां तव्हांखे साथ वठी वेंदमि। इहे चइण भी कंहिंमें ताक़त न आहे। 5000 वर्ष पहिरियों भी गीता जो भॻवान शिव बाबा आयो हुयो।
जे ही आदि सनातन देवी देवता धर्म जी स्थापना की कई हुई हाणे वरी खां करन था। घायल भी है ना मच्छरन सदृश आत्मायूं वयूं त बाप गाई ठही सभिनि खे अची करे लिबरेट कंदो आहे। हाणे कलयुग जो अंत आहे, हुननि खां पोइ सत्युग अचणो आहे त जरूर अची करे पवित्र ठाहींदो न, पवित्र ठाहे पवित्र दुनिया में वठी हलंदा न बाबा। गीता में कुछ न कुछ अक्षर आहिनि, सम्झंदा आहिनि हिन धर्म जे लाइ शास्त्र त आहिनि, हिन धर्म जे लाइ शास्त्र त खपे न त गीता शास्त्र वेही ठाहियो अथई। सर्व शास्त्र में शिरोमणि नंबर 1 माता आहे, गीता माता, परंतु नाम बदली छॾियो अथनि। बाप त हिन समय एक्ट कंदा आहिनि, उहो थोरी द्वापर में लिखदा, गीता पोइ बि उहे निकिरंदी आहे। जो बाबा हिन समय एक्ट कंदा आहिनि न, जो असां वटि ज्ञान आहे, वो भी द्वापर में वो भी न निकरदियूं। पुराणी गीतायूं भक्ति मार्ग जी गीतायूं निकरदियूं, ड्रामा में यही गीता नूंदल आहे। जीअं बाप वरी खां मनुष्य खां देवता ठाहींदा आहिनि, उहो शास्त्र बि पोइ वरी खां वेही लिखदा। सत्युग में कोई शास्त्र न हूंदा आहिनि, बाप जे चक्कर जो राज वेही सम्झाए थो। तव्हां सम्झंदा आहियो असां इहे 84 जन्मनि जो चक्कर पूरो कयो। आदि सनातन देवी देवता धर्म वारा ही मैक्सिमम 84 जन्म वठंदा आहिनि। बाक़ी मनुष्य जी त पोइ वृद्धि थींदी वेंदी आहे, वो थोड़ी एतिरा जन्म वठंदा। बाप हिन ब्रह्मा मुख सां वेही करे सम्झाइनि त इहो त दादा आहे जंहिंजो मां तन लोन वरितो आहे, वो पंहिंजे जन्मनि खे न ॼाणदा आहिनि। हीअ व्यक्त प्रजापिता ब्रह्मा आहे, उहा अव्यक्त आहिनि, ॿई हिकु ई। तव्हां बि हिन ज्ञान सां सूक्ष्म वतन वासी फरिश्ता ठही वेंदा आहियो न। सूक्ष्म वतन वासियुनि खे फरिश्ता चइबो, छोजी हड्डी मांस न हूंदी आहे न। ब्रह्मा विष्णु शंकर खे बि हड्डी मांस न आहे, पोइ उन्हनि जा चित्र कीअं ठाहींदा? शिव जो बि चित्र ठाहींदा आहिनि, आहे त उहो बि स्टार, हुननि जो बि रूप ठाहींदा आहिनि। ब्रह्मा विष्णु शंकर त सूक्ष्म आहिनि, जीअं मनुष्यनि जो ठाहींदा आहिनि, उहो शंकर जो त ठाहे न सघनि, छोजी हुननि खे हड्डी मांस जो शरीर आहे ई न। असां त सम्झाइण लाइ अहिड़ी स्थूल ठाहींदा आहियूं, परंतु तव्हां बि ॾिसंदा आहियो कि उहे त सूक्ष्म आहिनि। अच्छा, मीठी मीठी सिखियल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। रात्रि क्लास 13/7/1968। मनुष्य ॿ चीज खे जरूर चाहींदा आहिनि, हिकु त शांती, ॿियो सुख। विश्व में शांती व पंहिंजे लाइ शांती, विश्व में सुख व पंहिंजे लाइ सुख जी चाह रहंदी आहे मनुष्यनि जी। त पुछणो खपे कि हाणे अशांती आहे त जरूर कॾहिं शांति हुई हूंदी, परंतु वो कॾहिं ऐं कीअं हुई, अशांति छो थी, ये कोई खे पतो न रहंदो, छोजी घोर अंधियारे में आहिनि। तव्हां शांती ऐं सुख जे लाइ सभिनि खे सुठो रास्तो ॿुधाईंदा आहियो त ॿुधी करे उन्हनि खे ख़ुशी थींदी आहे, लेकिन जॾहिं ॿुधंदा आहिनि पावन बि ठहिणो आहे त ठंडा पइजी वेंदा आहिनि। इहे विकार आहे सभिनि जो दुश्मन, पोइ त बि सभिनि खे प्यारो आहे। हिन खे कढण में हृदय विधि वरण थींदो आहे, नाम या विष पोइ बि छॾंदा न आहिनि। तव्हां केतिरो मथो मारंदा आहियो त बि हार खाई वठंदा आहिनि। सॼी पवित्रता जी ॻाल्हि आहे। ॾिसो, हिन में ॾाढा फेल थी वेंदा आहिनि। कोई कन्या खे ॾिसनि त आकर्षण थी वेंदो आहे, क्रोध व लोभ व मोह जी आकर्षण न थींदी आहे। काम शत्रु आहे, हिन ते जीत पाइणी आहे। महावीर जो कमु आहे, हिन विकार ते जीत पाए महावीर जो कमु आहे। देह अभिमान खां पोइ पहिरियों आहे काम, हिन ते जीत पाइणी आहे। जो पवित्र आहिनि हुननि जे अॻियां अपवित्र कामी मनुष्य नमन कंदा आहिनि। चईंदा आहिनि असां विकारी था निर्विकारी, हिन चईंदा आहिनि असां क्रोधी लोभी, सॼी ॻाल्हि विकार ते आहे। शादी कंदा ई आहिनि विकार जे लाइ, फुरनो रहंदो आहे माँ बाप खे, वॾा थींदा त पैसा बि ॾींदा, विकार में बि मोकिलंदा,
विकार में न वञनि त झगड़ो थी वञे। तव्हां ॿारनि खे सम्झाइणो हूंदो आहे इहे देवता आहिनि संपूर्ण निर्विकारी हुया। तव्हां वटि एम ऑब्जेक्ट साम्हूं आहे न, नर सां श्री नारायण, राजन जो भी राजो ठाहिणो, चित्र साम्हूं आहे, हिनखे सत्संग न चईंदसि, इहे पाठशाला आहे। सचो सत्संग सचे बाप सां गॾु तॾहिं थिए जॾहिं सम्मुख राजयोग सिखारे। सत्य जो संग खपे, हुन सच्चे जो संग खपे, उहो ई गीता जो ज्ञान दाता अर्थात राजयोग सिखाईंदा आहिनि। बाप कोई गीता थोड़ी ॿुधाईंदा आहिनि, मनुष्य सम्झंदा आहिनि नाम गीता पाठशाला त वञी करे गीता ॿुधो। बाबा चईंदा आहिनि उहो ई गीता जो ज्ञान हाणे मां ॾियां थो, था राजयोग सिखलायां थो। बाप कोई भी किताब वारी गीता थोड़ी ॿुधाईंदा आहिनि। एतिरी कशिश हूंदी आहे थींदी आहे जॾहिं नाम लिखल हूंदो आहे न, त सच्ची गीता पाठशाला आहे जाते हिकु सेकेंड में सदगति, हेल्थ, वेल्थ ऐं हैप्पीनेस मिलदी आहे। त पुछनि सच्ची गीता पाठशाला छो लिखंदा आहिनि? ईअं लिखो बाबा चवंदा ताकि हुननि खे कशिश थिए। सिर्फ़ गीता पाठशाला लिखण त कॉमन ॻाल्हि आहे। सच्ची अक्षर पढ़ण सां खेच थींदी आहे, शायदि कूड़ी बि आहे त सच्ची अक्षर जरूर लिखणो पए। पावन दुनिया सत्य खे पतित दुनिया कलयुग खे चइबो आहे। सत्य में पावन हुयासीं, कीअं थिया सो हाणे सिखलाइनि था। बाप ब्रह्मा द्वारा असांखे पढ़ाइनि था, न त पढ़ाइनि कीअं? इहा यात्रा सम्झदा उहो ई जे कल्प पहिरियों सम्झो हूंदो। भक्ति मार्ग में जे दुबन में फसल आहिनि, भक्ति जो भभको ॾाढो आहे। ये त कुछ भी न आहे, सिर्फ़ स्मृति में रखो हाणे वञणो आहे, पवित्र ठही करे वञणो आहे, हिन जे लाइ यादि में रहणो। बाप जो स्वर्ग जो मालिक ठाहींदो, हुनखे यादि न करे सघंदा आहियो। मुख्य ॻाल्हि आहे ही सभी चईंदा आहिनि हिननि में महिनत आहे। ॿार भाषण त ॾाढो सुठो कंदा आहिनि, परंतु योग में रही करे सम्झाइनि त असर बि सुठो थिए। यादि में तव्हांखे ताक़त मिलंदी आहे। सुतो प्रधान थियण सां सुतो प्रधान विश्व जा मालिक ठही वेंदो। यादि खे निष्ठा चईंदा। शेषा असां अधु घंटो निष्ठा में वेठा, इहे रॉन्ग आहे। बाप सिर्फ़ चईंदो आहे यादि में रहो, साम्हूं वेही सिखलाइण जी दरकार न आहे। बेहद जो बेहद बाप जो ॾाढो बेहद बाप खे ॾाढो लव सां यादि करणो आहे, छोकी ॾाढो खज़ानो ॾींदा आहिनि न बाबा। यादि सां ख़ुशी जो पारो चढ़ंदो आहे, अतींद्रिय सुख फील थींदो आहे। बाप चईंदा आहिनि तव्हांजी लाइफ ॾाढी वैल्यूएबल आहे, हिनखे तंदुरुस्त रखणो आहे। जेतिरो जींदा ओतिरो खज़ानो वठी सघंदा। खज़ानो पूरो तॾहिं मिलंदो जॾहिं असां सतो प्रधान थी वेंदासीं। मुरली में भी बल हूंदो, पोइ तलवार में जौहर हूंदो आहे न। तव्हां में भी यादि जो जौहर पए तॾहिं ज्ञान जी तलवार तिखी थिए। ज्ञान में एतिरो जौहर न आहे, हिन करे हुननि खे असर न थींदो, पोइ हुननि जे कल्याण लाइ बाबा खे अचणो पवंदो। हाणे तव्हां यादि में जौहर भरंदव त पोइ विद्वान आचार्य आदि खे बि सुठो तीर लॻाए सघंदा। हिन करे बाबा चईंदा आहिनि ॿार चाट रखो। कई चईंदा आहिनि बाबा खे त ॾाढो यादि कंदा आहियूं, परंतु मुख न खुलंदो आहे। तव्हां यादि में रहो त विक्रम विनाश थींदा। अच्छा ॿारनि खे गुड नाइट। धारणा जे लाइ मुख्य सार घर में रहंदे रूहानी सेवा करणी आहे, पवित्र ठहिणो आहे, ॿियनि खे बि ठाहिणो आहे। ॿियो आहे हिन जीते जगत, हिन जीते जागते नर्क में रहंदे हुए बेहद जे बाप सां स्वर्ग जो वरसो वठणो आहे। कंहिंखे बि दुख न ॾियणो आहे। वरदान आहे पंहिंजी सर्व विशेषताउनि खे कार्य में लॻाए करे उन्हनि खे विस्तार करण वारा सिद्धि स्वरूप ठहो। बाबा चईंदा आहिनि जेतिरो जेतिरो पंहिंजी विशेषताउनि खे मन सां सेवा व वाणी व कर्म जी सेवा में लॻाईंदा त उहे विशेषताऊं विस्तार खे पाईंदी रहंदियूं। सेवा में लॻाइण अर्थात हिकु बीज सां अनेक फल प्रकट करण। हिन श्रेष्ठ जीवन में जो जन सिद्ध अधिकार जे रूप में विशेषताऊं मिलियूं आहिनि,
उन्हनि खे सिर्फ़ बीज रूप में न रखो, सेवा जी धरनी में विझंदव त फल स्वरूप अर्थात सिद्धि स्वरूप जो अनुभव कंदा रहंदव। स्लोगन आहे, विस्तार खे न ॾिसी सार खे ॾिसो ऐं स्वयं में समाए वठो, इहो ई तीव्र पुरुषार्थ आहे। विस्तार खे न ॾिसी सार खे ॾिसो, वॾी ॻाल्हि खे न ॾिसी सार खे ॾिसो ऐं नंढी ॻाल्हि करे स्वयं में बाबा जी याद में समाए छॾियो अर्थात भुलिजी वञो, इहो ई तीव्र पुरुषार्थ आहे। अच्छा, ओम शांति।